सदर जी मुशावरत से 8 फरवरी ते पोलिंग की तारीख़ जो ऐलान किया। हिन वक्त चूंडू मुलतवी नथो करे सघजनि। सेनेट में चूंडू मुलतवी करण पारे मंजूर कयल ठहराव पारे मामले ते इलेक्शन कमीशन जो सेनेट सेक्रेटरीट के ख़त इलेक्शन कमीशन पारा ख़त में ॼाणायो पियो त अमन कायम रखण जे लाइ निगरान हुकूमतन के हिदायतूं जारी कई पयूं आहिनि। सुप्रीम कोर्ट में नज़म जो इज़हार कयो पियो त आम चूंडू पंहिंजे मुक़रर वक्त ते थींदियूं। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत तोशाखाना केस में नवाज शरीफ बाबत रिपोर्ट जमा करण जो हुक्म ॾेई छॾियो। अदालत पारां नवाज शरीफ, यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ तोशाखाना केस जी ॿुधणी। ने पारां अॼु बि नवाज शरीफ ख़िलाफ़ इंक्वायरी बाबत रिपोर्ट पेश न कई वई। अदालत पारां अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿियनि जी हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। अदालत पारां नेब खे नवाज शरीफ बाबत रिपोर्ट हिकु हफ़्ते अंदरि जमा करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट लेवल प्लेइंग फील्ड ॾियण बाबत पीटीआई की दरख़्वास्त वापस वठण की बुनियाद ते उकलाए छॾी। चीफ जस्टिस की सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। पीटीआई इलेक्शन कमीशन खिलाफ तौहीन अदालत की दरख़्वास्त वापस वठी छॾी। पीटीआई से वकील लतीफ़ खोसा चयो त चीफ जस्टिस साहब अवां जी वॾी मेहरबानी। चीफ जस्टिस सवाल कयो त अवां खे केस हलाइणो आहे या न। लतीफ़ खोसा चयो त मूंखे दरख़्वास्त वापस वठण की हिदायत कई आहे। अवां जी 13 जनवरी वारे फ़ैसिले सां असां जूं 230 सीटूं खसी वयूं आहिनि। असां अवां मां कीअं उम्मीद रखूं त लेवल प्लेइंग फील्ड मिलंदी। असां अवां जी अदालत में ही केस नथा विड़ी सघूं। चीफ जस्टिस चयो त अवां असांजो फ़ैसिलो मिलणो आहे या न मञो त अवां जी मर्ज़ी आहे। पेट्रोल की कीमत में 5 रुपया फी लीटर का वधिक घटाई जो इम्कान। अॼु खां पेट्रोलियम शयुनि जी कीमतुनि में घटाई थी सघे थी। ज़रियनि मूजिब पेट्रोल की कीमत में वधिक 5 रुपया 32 पैसा फी लीटर घटाई जो इम्कान है। कराची का लाहौर वेंदड़ शालीमार एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। को बि जानी नुक़सान न थियो। रेलवे इदारनि जो चवणु आहे त बिन कासिम वटि रेलगाॾी जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं। जल्द मुरमती कम मुकमल करे ट्रैक खे बहाल कयो वेंदो। कश्मीर के मलक लाड़े वारे इलाइक़े में अगवा थी वियल मुसाफ़िर समेत 9 ट्रक ड्राइवर बासियाब। एसएसपी बशीर बिरोही मूजिब कीरपुर कच्चे में गुज़िरियल 7 ॾींहनि खां ॾोहारियुनि ख़िलाफ़ हलंदड़ आहे। पुलिस ॾोहारियुनि जो घेरो तंग कयो। ॾोहारियुनि जा केतिरा ई थाक मिसमार कया विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर्स गॾियल ऑपरेशन कयो आहे। घोड़ाबारी में पुरदौरान मज़ाहिमत ते सुस्की ड्राइवर क़तल। वर्शर वेझो कराची का घोड़ाबारी पंहिंजे घर वेंदड़ सुस्की ड्राइवर खे हथियारबंदनि रोके वरितो। पुरदौरान मज़ाहिमत ते सुस्की ड्राइवर नौजवान रोशन अली चाड़ो मारिजी वियो। मेहड़ भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। हाजन शाह दरगाह भरिसां हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठवासी राहिल जमाली के कत्ल करे छॾियो। फायरिंग में ग़ुलाम कादिर ऐं आदम जमाली ज़ख़्मी थी पिया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त क़त्ल जो कारण पुराणो तकरार ॿुधायो पियो वञे। वधीक जांच जारी आहे। मीरपुर खास में हैदराबाद रोड ते ट्रक जो चिंची रिक्शा के टक्कर। स्कूल वेंदड़ 6 ॿारड़ा ज़ख़्मी। हादसे खां पोइ ज़ख़्मी ॿारनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। 3 ॿारनि जी हालत गणती चोगी। ज़ख़्मी ॿारनि में मुनीर, आयशा, ज़ैनुलाब्दीन, अवैस, नज़ीर ऐं बाप समेत ॿिया शामिल आहिनि। सिंध जो नामियारो अदाकार मीर मोहम्मद लाखो लाडाणो करे वियो। मीर मोहम्मद लाखो दिल जो दौरो पवण सबब शांति नगर में दमधड़ीअ हवाले कयो। मर्द तदबीन लाइ संदसि अफ़गाने शहर सकरन ॾिनो वियो। हुन पंहिंजे फ़नी करियर जी शुरूआत पीटीवी खां कई। मीर मोहम्मद लाखे सवे ड्रामनि में कमु कयो ऐं केतिरा ई अवार्ड पंहिंजे नाओ कया।